दोस्तों अस्सलाम वालेकुम। हिन दुनिया में इंसानी गैर बराबरी जा केतिरा ई क़िस्म आहिनि ऐं इंसानी गैर बराबरीअ खे कंट्रोल करण जे लाइ यानी इंसाननि खे बराबरीअ जो समाज ॾियण जे लाइ जेके असांजा हल्का आहिनि उन्हनि सभिनी हल्कनि में उहे गैर बराबरीअ खे ख़तमु थियण जा कुझु कानून ठहणु घुरिजनि ऐं अहिड़ा कानून मूं हिते बर्तानिया में ॾिठा आहिनि। हिते स्कूलनि में, कॉलेजनि में, ऑफिसुनि में ऐं यूनिवर्सिटियुनि में अहिड़ा कानून राइज आहिनि। जहिड़ी तरह सां हींअर फ़हमीदा लगारी यूनिवर्सिटीअ में ख़ुदकुशी करे छॾी, हिकु बघड़ जहिड़े उस्ताद उन खे सेक्शुअल हरासमेंट कई ऐं सेक्शुअल हरासमेंट जे नतीजे में हुन ख़ुदकुशी करे छॾी। त अहिड़नि वाक़िअनि खे रोकण जे लाइ हिकिड़ा कानून ठहणु घुरिजनि ऐं उन्हनि कानूननि ते अमल थियणु घुरिजे। अहिड़ियूं गैर बराबरियूं समाज में तमामु घणियूं आहिनि। जीअं रंग जी गैर बराबरी आहे, रंग जे बुनियाद ते माण्हुनि खे न परखियो वञे, नस्ल जे बुनियाद ते न परखियो वञे, फ़िरक़े जे बुनियाद ते न परखियो वञे, वज़न जे बुनियाद ते न परखियो वञे ऐं न ई कंहिंजी हाइट जे बुनियाद ते परखियो वञे, न ई जिन्स जे बुनियाद ते परखियो वञे, न मज़हब जे बुनियाद ते परखियो वञे ऐं उनखां सवाइ न ई उमिरि जे बुनियाद ते परखियो वञे, कंहिंजी उमिरि वॾी या नंढी आहे। अहिड़े क़िस्म जा कानून हिते बर्तानिया में राइज आहिनि ऐं आउं जिते कमु कंदो आहियां उते हर साल उन्हनि जो कोर्स असांखां कराईंदा आहिनि। उनखे सेफ गार्डिंग लॉज़ चवंदा आहिनि ऐं उहे मूंखे जेके आहिनि अंगुरियुनि ते यादि आहिनि। ऐं हिन दफ़े जॾहिं आउं पाकिस्तान में हुयुसि त मूं इंडस एजुकेशन फाउंडेशन जे उस्तादनि खे उन्हनि कानूननि जे बारे में लेक्चर ॾिनो। सो आउं चाहियां थो त अहिड़े क़िस्म जा कानून असांजे स्कूलनि, कॉलेजनि, यूनिवर्सिटियुनि ऐं ऑफिसुनि में राइज कया वञनि ऐं उन्हनि जो तफ़सील मां हींअर उन्हनि उस्तादनि खे बयानु कयो, जेको मां तव्हांजे यारो पेश करियां थो। तरक़ी कई आहे उन्हनि क़ौमुनि में सिर्फ़ु कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जिन जे करे उन्हनि तरक़ी कई आहे। ऐं हींअर ज़ाहिर आहे त 16 सालनि खां हिते अचां थो ऐं हींअर 2-3 ॾींहंनि खां ॿिया हुया ॻाल्हि महसूसु पियो करियां। हुतां उथी इन करे आयुसि छो मुंहिंजो इहा ॻाल्हि आउं तव्हां सां कम्यूनिकेट करे छॾियां त असांजे इदारे में हिननि शयुनि जी डिस्क्रिमिनेशन यानी हिननि शयुनि में औरतुनि सां, टीचर्स सां, पेरेंट्स सां या ॿारनि सां कलर यानी रंग जे बुनियाद ते केरु बि कंहिंखे तफ़ावत में न रखे। कारी हुजे, अछी हुजे, सांवरो हुजे या उनजो कलर फेड थियल हुजे या उनखे चहिरे ते दाणा हुजनि या किन माण्हुनि खे बीमारीअ जे करे निशान थी पवंदा आहिनि, बाज़ू ते निशान थी पवंदा आहिनि। कंहिं बि माण्हू खे इदारे में जॾहिं तव्हां ॾिसो त हुनजो कलर कारो आहे या अछो आहे त तव्हां हुनखे हेठि न करियो। न अछे खे तव्हां चओ त तो त ॾाढो सुहिणो थो लॻी ऐं न कारे खे तव्हां ईअं चओ त तूं त रंग कारो आहे, कारी आई त तूं कंहिंखे वणंदी हूंदी। अहिड़े क़िस्म जा जुमिला असांजे इदारे में केरु बि इस्तेमालु न करे। नंबर 2, एथनिसिटी, कास्ट। को बि माण्हू एथनिसिटी जे बुनियाद ते यानी हू सिंधी आहे, मुहाजिर आहे, पंजाबी आहे, हिंदू आहे, मुस्लमान आहे, ईसाई आहे या यहूदी आहे या ॿुधो आहे या कंहिं मज़हब खे नथो वञे, उनखे तव्हां स्कूल जे दौरान, इदारे जे दौरान उनखे कंहिंखे बि तव्हां इहो न चओ त तूं हिंदू आहीं तंहिंजे करे तूं फलाणे जग में पाणी पी या फलाणे गिलास में पाणी पी। हिंदू आहे हिनखे परे करे विहारियो, अमां जो त हिंदू आहे, अमां जो त अलाह खे नथो मञे, ईअं कंहिंखे बि तव्हां नथा चई सघो ऐं न चवंदा कयो। नंबर 2, कास्ट जे बुनियाद ते केरु बि माण्हू जेकॾहिं सैयद आहे या ख़ासकरी आहे या भील आहे उनखे तव्हां ईअं नथा चई सघो त तव्हां इहो नथा चई सघो अरे साईं त शाह आहे, शाह साहिबु अचो न, शाह साहिबु अचो न, हिते वियो न, सैयद आहे त सैयद खे मान ॾियो न, हिनखे हार पारायो
हाँ ये जगह सही जानी वेठी है फॉर एग्जांपल सही जानी के तव्हां हर पिया ॿारायो छाकाणि जो उहा सही जानी आहे त इहो सैयदनि वारो रवैयो केर सां बि न रखो सभई जेके बि कास्ट आहिनि चाहे हू भील हुजे चाहे हू ख़ासखेली हुजे चाहे हू हैदरी हुजे या अपड़ो हुजे या कुरैशी हुजे या कलबाणी हुजे सभु बराबरि आहिनि हर माण्हूअ खे जो जेको शनाख़्त जी जेका पहचान आहे उहा हुनजी परहेज़गारी ऐं हुनजी परफॉर्मेंस आहे कि हू परफॉर्मेंस कहिड़ी थो ॾेखारे ऐं हुनजे बुनियाद ते हुनखे एप्रिशिएट कंदा करियो जेकॾहिं हू को ख़राबु कमु करे थो या ग़लति कमु करे थो त हुनखे तंज़ न कंदा करियो तोखे त अची पवंदो ऐं अमा तोखे एपीसी बि कान थी अचे ऐं तोखे त अलफ़ बि कान थी अचे तोखे त अदब जी अलफ़ जी ख़बर कान्हे ईअं माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि ईअं किथे बि न ॻाल्हाईंदा करो हिन खां पोइ वज़न जी डिस्क्रिमिनेशन असांजे मुल्क में तमामु घणी आहे केरु माण्हू थुल्हो आहे हुनजो त सॉरी के माण्हू चवंदा आहिनि साईं हुनजी त हिप्स निकितल आहे साईं हुनजी हीअ त ॾिसो कहिड़ो आहे हीअ त जस्ट साइज़ हिनजी मटके जहिड़ी आहे ऐं हीअ त मटको पियो अचे परियां खां इहा माना हुन माण्हूअ खे जेको इहो ॿुधे थो हुनजी यकदमि माना दिलि आज़ारी थियणु शुरू थी थो वञे हा हुनजो माना जेको हू हिकिड़ी पॉज़िटिव सोच खणी मसइलो स्कूल पियो अचे या रुगो स्कूल जी ॻाल्हि कोन्हे मार्केट में आहे केरु माण्हू कम सां वञे थो केरु माण्हू कंहिंसां ॻाल्हाइण वञे थो कंहिंसां मीटिंग करे थो या मोहबत करे मोहबत करे थो मोहबत में बि जेको महबूब आहे हुनखे चइजे तुंहिंजूं अखियूं त सुठियूं आहिनि पर रंग कारो कहिड़ी महबूबा हूंदी जेका चवंदी त मुंहिंजो मुड़ुसु मूंखे या मुड़ुसु या महबूब मूंखे चए थो त मुंहिंजो रंग कारो आहे त पोइ जॾहिं मुंहिंजो रंग ई कोन थो वणेसि त मां हुन सां कहिड़ो जेको आहे वञी शाम जो पार्क में वञी गुज़ारींदुसि कंहिं बि माण्हू सां वज़न जी डिस्क्रिमिनेशन हुनजी शख़्सियत में जेके बि जी तव्हां छा चओ मूंखे ॿुधायो तव्हां त मोटी आहियो ई कोन तव्हां त स्मार्ट लॻो पिया त जेका वज़न जी डिस्क्रिमिनेशन मूं 15 ॾींहंनि खां हिते ॾिठी आहे माण्हू कनि था माण्हू चवनि था की फलाणो माण्हू थुल्हो आहे माण्हू खुली आहे न चवंदा करियो की सफ़ा सन्हो हुजे कहिड़ा ॿार ॼमी चवंदा न ऐं पंहिंजे भाउरनि खे पंहिंजे माइटनि खे पंहिंजनि छोकिरनि खे छोकिरियूं अक्सर डिस्करेज कंदियूं आहिनि उन्हनि खे चवंदियूं आहिनि संगड़ीअ ते या ॿार ॼणण जी त किरी पवंदी संगड़ीअ ते ॿार ॼणण न आहे औरत जी जेका डिलीवरी आहे उहा हुनजे अंदरि जेको ब्लड टेस्ट आहे उहो उन ते हूंदो आहे हुनजी संगड़े हुजणु ऐं हुनजे थुल्हे हुजण ते न अथव छाकाणि तव्हां मां कुझु ॿार ॼणिया आहिनि कुझु ॼाणण वारा हूंदा त उहो तव्हांखे ॿुधाए थो त इन ते न आहे त केरु माण्हू संगड़ो आहे त उहो ॿार बि संगड़ा ॼणे थो उहो अंदरां कमज़ोर हूंदो त वाकई ॼमींदो ऐं कमज़ोर हूंदो त हुनखे हुनजी आयरन लेवल वधाइणु घुरिजे ऐं उहा जेका आहे सा मतिलबु उहा ब्लड टेस्ट थियण खां पोइ हुनखे ॿुधाइणु घुरिजे उहा तोमें आयरन लेवल घटि आहे तोमें फेरिटिन घटि आहे या तोमें ब्लड टेस्ट सभु नॉर्मल आहे पोइ ठीकु आहे हुन खां सवाइ हाइट इहा ॻाल्हि साॻी वञे थी हुन खां सवाइ सेक्स यानी मेल या फीमेल जो को फ़र्क़ु न हुजणु घुरिजे मेल हुजे या फीमेल हुजे उन सां रवैयो साॻियो हुजणु घुरिजे ईअं न त मेल्स आहिनि जीअं तव्हां सभु फीमेल्स वेठी रहियो ज़ाहिर मेल्स खे त फीमेल्स ई वणंदा आहिनि न त पर इन जो मक़सदु इहो न आहे त जेके मेल्स आहिनि आऊं जेकॾहिं माना कंहिं का शइ कम्यूनिकेट थो करियां त आऊं मेल्स खे ॿिए तरीक़े सां बिहेव करियां ऐं फीमेल्स खे वरी ॿिए तरीक़े सां बिहेव करियां उन्हनि जा नाज़ नखरा खणा ऐं मेल्स खे चवां तूं त हर ॿाहिरि इहो जेको रवैयो आहे उहो कंहिं औरत खे मर्द सां न करणु घुरिजे ऐं कंहिं मर्द खे औरत सां न करणु घुरिजे कोई बि मेल तव्हां सां एज़ अ फीमेल तव्हांजी इजाज़त खां सवाइ या तव्हांजे कंसेंट खां सवाइ तव्हां सां का बि हरकत करे त तव्हां मूंखे रिपोर्ट कयो यानी को मेल तव्हांखे अखियुनि में या जेका ॿिए खां बदतमीज़ी करे को जुमिलो चवे या इशारा करे ऐं तव्हां हुन में राज़ी आहियो त मूंखे कोई एतिराज़ कोन्हे हुन में
तो तव्हां ॼाणो अथव छोकिरो ॼाणो बुझो हा इहा मूंखे ख़ुशी थी बाबा ही ॿई पाण में ठहिया सुठो माना हिकिड़ो भउ न चढ़ियो न माइटनि जो उभार हल्को थियो भाउरनि भेनरुनि जो उभार हल्को थियो हू ॿई पाण में ठही विया इन में तव्हां पाण तव्हां मूंखे ॿुधाईंदव तव्हां खीर में खंडु विझंदसि तव्हां मूंखे चवंदव साईं हू मूंखे छोकिरो इहो असीं वणे थो छोकिरे खे मां वणा थी तव्हां मुंहिंजी अची मदद करियो त आउं पहिरियों माण्हू हूंदुसि जेको तव्हां सां गॾु हूंदुसि जेकॾहिं को छोकिरो तव्हांखे अखि थो वणे ऐं तव्हांखे उहो नथो वणे त तव्हां मूंखे ॿुधायो हा गॾु आहियूं इन्हनि ॻाल्हियुनि में गॾु आहियूं तव्हां इहो साॻियो रवैयो पंहिंजे स्टूडेंट्स सां रखो ऐं आस्ते आस्ते करे पेरेंट्स खे बि सम्झायो तव्हां वटि बि ईअं आहे असांजे स्कूल में कोई एजुकेशन है पर असां वटि तव्हांखे लॻंदो ई कोन त काई का ग़लति ॻाल्हि आहे ॿार टेबलो वग़ैरह डांस वग़ैरह मगर तव्हांजे स्कूल में फीमेल्स जो रेशियो टीचर्स में घणो आहे मेल्स खे छो नथा रखो पहिरीं हुआ तव्हांखे यादि हुजे त आउं त न्यू आहियां हेड आई तॾहिं मूं सां गॾु मेल स्टाफ हो तक़रीबन 1.5 साल मूं मेल स्टाफ सां गॾु कमु कयो आहे उन खां पोइ सभई PhD GST में थी विया अहिड़ो को मेल मिले नथो जेको माना सुठो हुजे लेवल हा जेका बि सिलेक्शन थिए थी उन में टीचर के या मैनेजर के इहो सुठो न आहे त जेको इंटरव्यू ॾियण आयो आहे उहो फीमेल आहे या मेल आहे या हर भरू फीमेल रखणी आहे या हर भरू मेल रखणो आहे हुनखे ॾिसणो आहे त हुन जो एटीट्यूड कहिड़ो आहे उहो स्कूल खे खणंदो या थोरो खणंदो त इहा जेका आहे डिस्क्रिमिनेशन जेका आहे औरत ऐं मर्द जी डिस्क्रिमिनेशन न थियणु घुरिजे ऐं इहे जेके आहिनि से तमामु माना अहम माना डिस्क्रिमिनेशन्स आहिनि जेके असांजे माना न थियणु घुरिजनि ॿी आहे एज डिस्क्रिमिनेशन तव्हां ॾिठो आहे इहो त पूरो आहे इहो कहिड़े 22 सालनि जी आहे पर 50 साल जे मर्द सां हुनखे कुझु या हू हुन सां शादी करणु चाहे थी फॉर एग्जाम्पल तव्हांखे कहिड़ो इतराज़ आहे बाबा अहिड़े माण्हुनि खे कहिड़ो इतराज़ आहे बाबू पंहिंजी मर्ज़ी सां बि करे या का औरत आहे फॉर एग्जाम्पल का औरत आहे जेका कंहिं मर्द सां ॿी शादी करणु चाहे थी असांजे सॼे माहौल में इहो चुबोल हले थो माण्हू चवंदा 20 साल अथसि पहिरीं सां ज़ुल्म करे भाई जेके हू पहिरीं हुन ते राज़ी आहे भले शादी करे हू बि राज़ी आहे तव्हांखे कहिड़ो एतिराज़ आहे जेकर हू सम्झे थी त मुंहिंजो मुड़ुसु मूंसां इंसाफ़ पियो करे चाहे आउं खणी मुंहिंजी ॿी ॻाल्हि आहियां त माण्हुनि जो जेको चुबोल आहे ऐं उन्हनि खे मुंहं ते चवणु इहा ॻाल्हि सुठी कान्हे एज ख़ासि तौर ते छाकाणि जो आउं 16 सालनि खां लंडन में रहां थो त मुंहिंजो इहो फर्ज़ु चए थो ऐं मुंहिंजी दिलि बि चए थी तव्हांखे इहे ॻाल्हियूं ॿुधायां त मूं हुते छा सिखियो आहे आउं जंहिं ऑफिस में कमु करियां थो उते 8 सालनि खां उते आउं कमु करियां थो ऐं तव्हांखे सच थो ॿुधायां त उते 28 स्टाफ आहे जंहिं मां 24 औरतूं आहिनि ऐं 3 मर्द आहियूं कहिड़ी लय हुजे असांजी पर लय कान्हे का डिस्क्रिमिनेशन कान्हे असां औरतूं मर्द सभु वेही गॾु पाण में कमु करियूं था ऐं जेको आहे कंहिंखे को फील ई कोन थींदो आहे त आउं औरत सां गॾु पियो करियां ऐं न मूंसां गॾु वेठल औरत खे इहो फील थींदो त हीउ मूंखे को इशारो कंदो मतिलबु मूं में त इहा आदत ई कान्हे इशारो उन खे कजे जेका वणे बाक़ी हर कंहिंखे इशारो कोन जेका वणे उन सां त हक़ आहे असांजो तूं वणी थी त पोइ हाणे इहा जेका एज डिस्क्रिमिनेशन आहे इहा बि न थियणु घुरिजे 70 साल जो माण्हू बि कम जे लाइक़ु आहे हुनखे उहो कमु करे ऐं उहो तव्हांजे स्कूल में या तव्हांजे इकोनॉमी में हेल्प करे सघे थो ऐं जेकॾहिं को 20 सालनि जो छोकिरो आहे उहो त उहो ई रंधणा हूंदो आहे त इहे जेके आहिनि से डिस्क्रिमिनेशन हिन वक़्तु मूंखे यादि अचनि पिया ॿियो को यादि आयो त पोइ वरी आउं थोरी देरि खां पोइ मूं ही तव्हांखे कलर एथनिसिटी कास्ट वेट हाइट सेक्स एज 7 जेके आहिनि से तव्हांखे डिस्क्रिमिनेशन ॿुधायूं डिस्क्रिमिनेशन अंग्रेज़ी जो लफ़्ज़ आहे हुन जो मक़सदु आहे ज़ोरावरी या तफ़ावत या मतभेद रवैयो सिंधी जा कई लफ़्ज़ हुन जे लाइ डिस्क्रिमिनेशन जे लाइ इस्तेमालु करे सघनि था त मूंखे ओचितो हिकिड़ो ॿी डिस्क्रिमिनेशन यादि आई त पुछो त उहा तव्हां सां शेयर कयो ड्रेस
को बि माण्हू कहिड़ी बि ड्रेस पाए थो, बुर्को थो पाए या साड़ी थो पाए या धोती पाए थो अचे या टोपी थो पाए, सिर्फ़ु इहो आहे त पंहिंजो अंगूर इहो ढकियल हुजणो घुरिजे। कहिड़ी बि उहो पाए अचे, चाहे उहो घणो मेकअप करे अचे या को बि मेकअप न करे अचे। कंहिं बि टीचर खे इहो चवणु त तूं त ॾाढो मेकअप थी करे, एॾी लिपस्टिक हणी आई, अमा इहो फाउंडेशन त ॾाढो थी हणी, स्कूल में थोरी को मेकअप करे अचिबो आहे। इन जो जेको मक़सदु आहे उहो इहो न आहे, औरत जो मेकअप करणु सिर्फ़ु कंहिंखे ॿिए खे वणाइणु न हूंदो आहे। आउं औरत कोन आहियां, पर आउं औरत ते हिकु नावल पियो लिखां जेको सिर्फ़ु माना उन नावल में जो किरदारु आहे उहा औरत आहे, उहा पंहिंजा जज़्बात ॿुधाए थी त मूंसां हीअ दुनिया में आउं कीअं थी सोचियां। त जेके माण्हू इहो सम्झंदा आहिनि त हीअ औरत इहो इन करे मेकअप करे आई आहे या मथो ॻाढ़ो करे आई आहे या कुझु चई सघिजे थो, उहा इन करे कराए आई आहे त जीअं ॿिए खे वणे, उहो बि थी सघे थो, पर घणो करे उहो पंहिंजो पाण खे वणाइण जे लाइ आईने में ॾिसंदी आहे। उहो चाहींदी आहे त आउं सुठी लॻां, या मर्द बि जॾहिं उहो शेव करे थो ऐं ब्रश करे थो ऐं कपिड़नि जी हाणे जीअं आउं हीअ मसलन पाए थो, हिन मथां हीअ पातो आहे, त हाणे ज़ाहिर आहे त आउं कंहिंखे लाइन हणण लाइ कोन पाए आयो आहियां पर माना मूं सोचियो त आउं माना सुठो लॻां, ठीकु आहे, पंहिंजो पाण खे सुठो लॻां, पर जेकॾहिं ॿिए कंहिंखे बि सुठो लॻिस त इहो का मनफ़ी सोच न आहे। इहा असांजे सोसाइटीअ जी हिकु मनफ़ी सोच आहे त माण्हू चवनि था त हीअ फलाणे माण्हूअ खे वणे छो थी, इहो वणणु चवंदी आहे तॾहिं त वणे थी न। त इन जे करे जेको आहे सो ड्रेस ते कंहिंखे बि उनजी हर माण्हूअ जूं पंहिंजूं ज़ाती ख़ुशियूं आहिनि। उहे इंसान सिर्फ़ु हर माण्हू जी पंहिंजो पाण खे मेंटेन रखणु ग़लति ॻाल्हि त कोन्हे न, ॿिए कंहिंजे अॻियां सुठो थी करे हलणु, अॻिला माण्हू पाण खे पॉज़िटिव वे में कंदा। ॿियो कंहिं चवंदो इहे त उजड़ी आई आहे, सफ़ा त कहिड़ा हालत करे, शायदि हुन घर जो हालात ई आहे। इंसान जी पंहिंजी पर्सनैलिटी रखणु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। टीचर खे रखणु घुरिजे त ॿार बि हुनखे ॾिसी पंहिंजी चेंजिंग कंदा। जेके ॻोठाणा आहिनि उहे बि ॾिसो त ॿार तयारु थींदा मुंहिंजे स्कूल में न, ये आई शेडो लगाईंदा, लिपस्टिक लगाईंदा, मां उन्हनि खे ग्लो कोन थी कयो, ॾिसनि था टीचर असांजी माना वेल ड्रेस थी थी अचे, असांजी सुठो थी थी अचे, त असांखे ओॾो सुठो थी अचणु जी। इहा ॻाल्हि पंहिंजी जॻह ते सही आहे त सुठा कपिड़ा पाए अचणु घुरिजे ऐं उन खां सवाइ पंहिंजी सहजी अचणु घुरिजे त जीअं तव्हांजे जिस्म मां या तव्हांजे वात मां ख़ुशबू माना धप न अचे, ब्रश करे अचणु घुरिजे त जीअं अॻिलो जेको भरिसां तव्हांजे वेठो हुजे हुनखे माना बू ख़राबु न अचे तव्हांजे वात मां। त इहो सॼो हिन डिस्क्रिमिनेशन में शामिल आहे ड्रेस में। त जेकर तव्हांखे बदबू बि अचे थी त तव्हां हुनखे सभिनी जे साम्हूं न चओ तुंहिंजे वात मां धप पई अचे या तूं अॼु वेंदी कोन आयो, हुनखे पंहिंजे मुंहुं वञी चई सघो था। ऐं जेकॾहिं कोई ग़रीब आहे, कपिड़ा सुठा नथो वठी सघे ऐं हू फाटल कपिड़नि में अचे थो या हुननि जी हालात अहिड़ा आहिनि, हुनखे स्कूल में कंहिं बि टीचर खे, कंहिं बि ॿार खे ऐं कंहिं बि पेरेंट खे तव्हांखे इहो अहसासु न ॾियारणु घुरिजे त तूं ग़रीब आहे। इहा तमामु वॾी डिस्क्रिमिनेशन आहे ऐं इहा इंसान खे ॾुखोईंदी आहे। इन करे इंसान जे ॾुखनि जो तव्हांखे अहसासु करिणो आहे हर वक़्तु त इंसान खे तव्हांजे तरफ़ां ख़ुशी मिले मगर उनखे को दुख न मिले। ऐं वॾे में वॾो दुख इहो आहे त तव्हां कंहिंखे तंज़ करियो था उनजी हिननि शयुनि जे करे, कलर, एथनिसिटी, कास्ट, वेट, हाइट, सेक्स, एज, ड्रेस, इन्हनि शयुनि ते जॾहिं तव्हां कंहिं माण्हूअ खे डिस्क्रिमिनेट करियो था त हुनखे दुख थिए थो। कंहिंखे दुख ॾियणु हिकिड़ी तमामु गुनाह आहे ऐं तव्हां ख़ुदि बि उन में तव्हांखे ख़ुदि बि लॻंदो त तव्हांजे मथां ॼण मिटी चढ़ी वई, तव्हांखे लॻंदो ॼण तव्हांजे मथां का दज़ चढ़ी वई आहे, छो जो तव्हां सॼो ॾींहुं रुॻो गिलाखोरी करे ऐं माण्हुनि खे तकलीफ़ कई ॾींदी आहे। टीचर आहे
शाज़िया चाहे साइमा या या असीं घर जा जेके ॿारनि जा कपिड़ा बचनि था या जुतियूं सैंडल असांजा बचनि था न असीं उन्हनि ॿारनि खे डोनेट कंदा आहियूं सर उहे त ॿार पाए बि ईंदा आहिनि सर त उहो जेको आहे उन में बि डोनेशन करण वक़्तु बि ॿिनि शयुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे। काई बि शइ डोनेट करियो, चाहे वॻो हुजे, चाहे स्टेशनरी हुजे, चाहे पैसा हुजनि, ही ॿिनि शयुनि जो ख़्यालु कंदा करियो, पॉवर्टी मेरिट इहा ॾिसी पोइ डोनेट कंदा सर करियो। असीं नीडेड खे ॾींदा आहियूं जिन जी माना उन्हनि खे हुजे ज़रूरत पोइ उन्हनि खे असीं ॿारनि खे ॾेई छॾींदा आहियूं। त ही जेके मूं 2 लेक्चर ॾिना हींअर हिननि सभिनी डिस्क्रिमिनेशन्स जे बारे में, इन्हनि जे बारे में तव्हां सोचियो।